लग ॻोठ गुलाम शबीर चांडियो जे रहवासियुनि खोड़ा शाख जे कपरनि तां मिटी खणण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुरीद हुसैन टांवरी मूजिबि वॾेरो यकीन चांडियो, शहबाज़ चांडियो, इरफान ऐं ॿियनि जो चवणु आहे त खोड़ा शाख जे कपर तां कुझु बाअसर माण्हू दारोगे ऐं बेलदार जी मिली भगत सां मिटी खणनि था, जंहिंसां शाख जा कपर कमज़ोर थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त खोड़ा शाख जे कपरनि तां मिटी खणंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मिटी खणणु बंदि कराई वञे ऐं शाख जे कपरनि खे मज़बूत करायो वञे। कोटेजी जे तारीख़ी विरसे कोट किला ॿाहिरां मेन गेट ते केतिरनि ई महीननि खां सफ़ाई न थियण करे गंद किचिरो वधी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि लोकल इंतिज़ामिया केतिरनि ई महीननि खां सफ़ाई सुथराई कराइण में मुकमल नाकाम थी वई आहे, जंहिंजो कारण सियासी मुदाख़लत सबबि हर महीने नओं टाउन ऑफिसर मुक़ररु करणु आहे। कोटेजी किले जूं अंदरियूं दीवारूं बि किरी पयूं आहिनि, जंहिंखे सियाह ॾिसी उदास थी वञनि था, पर कंहिं बि ज़िम्मेवार अमलदार नोटिस नाहे वरितो। कानपुर शहर में सिंध हेल्थ केयर कमीशन पारां गुज़िरियल ॾींहुं अताई डॉक्टरनि तोड़े गैर रजिस्टर्ड मेडिकल स्टोरनि ख़िलाफ़ छापनि बावजूदि अताई डॉक्टरनि इस्पतालूं ॿीहर खोले छॾियूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फिदा हुसैन मूजिबि कानपुर महर जे अताई डॉक्टरनि तोड़े गैर रजिस्टर्ड मेडिकल स्टोर मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी। बाअसर स्टोर मालिकनि तोड़े अताई डॉक्टरनि पंहिंजूं इस्पतालूं ॿीहर खोले छॾियूं। गुज़िरियल ॾींहुं सिंध हेल्थ केयर कमीशन जी टीम कानपुर महर पहुची गैर रजिस्टर्ड मेडिकल स्टोरनि तोड़े अताई डॉक्टरनि जी इस्पतालुनि ते छापा हणी इस्पतालूं तोड़े मेडिकल स्टोरनि खे सील करे कानपुर महर पुलिस खे संदनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ लिस्ट फ़राहम कई हुई, पर पुलिस संदनि ख़िलाफ़ का कार्रवाई न कई। सिंधी अदबी संगत शाख बचल महर ऐं नेशनल प्रेस क्लब नौशरो फिरोज़ पारां सिंध जे क़ौमी कलाकार सरमद सिंधीअ जी 6वीं वरसी नेशनल प्रेस क्लब में मल्हाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद आदिल अब्बासी मूजिबि उन मौक़े ते एम ज़फ़र तगर, रज़ा लांघा, इशफाक अहमद तगर, यूनिस राजपर, सागर यूसुफ मंगी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सरमद सिंधी क़ौमी फ़नकार सां गॾु अवामी कलाकार हो, जंहिं पंहिंजे मधुर सुर सां अवाम में क़ौमी सुजाॻी आंदी। हुननि चयो त सरमद सिंधी जो आवाज़ सिंधी अवाम जी दिलनि में क़यामत ताईं ज़िंदा रहंदो। अहिड़नि क़ौमी हीरनि खे यादि रखणु ज़िंदा क़ौम जी निशानी आहे। मीरवा गोचाणी जे रहवासी खे बैंक जे चौकीदार एटीएम मशीन जे कमरे में ग़लती सां बंदि करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर हरीश कुमार बाज़कानी मूजिबि आर्मी मां रिटायर्ड थींदड़ सगीर अहमद, जेको पाण बि सिक्योरिटी गार्ड आहे, एटीएम मां पैसा कढाइण लाइ वियो त बैंक जे चौकीदार ॿाहिरां ग़लती सां तालो हणी घर हलियो वियो। इतला मिलण ते मीरवा गोचाणी पुलिस नेशनल बैंक पहुची बैंक मैनेजर सां राब्तो करे एटीएम जो तालो कटे शहरी खे ॿाहिरि कढियो। कंबड़ ज़िले जी बहाली वारी जिदोजहद दौरान शहीद थी वियल 4 शहीदनि जी 8वीं वरसी मल्हाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इख़लाक़ अहमद चांडियो मूजिबि शहीद नासिर हुसैन ख़ानज़ादा, शहीद अब्दुल फ़ताह तुनियो, शहीद रियाज़ हुसैन बुड़ो ऐं शहीद उस्ताद मदद अली मक्सी जी 8वीं वरसी शोदाय कमेटी तरफ़ां अक़ीदत एहतराम सां मल्हाई वई। उन मौक़े ते कामरेड नज़ीर तुनियो, सरदार मोहम्मद अली ख़ान हकड़ो, सिकंदर सनम, नूरुल्ला रिंद, कामरेड अयास बुड़ो ऐं ॿियनि चयो त शहीदनि जी क़ुर्बानीनि एवज़ ज़िलो वापसि मिलियो, खेनि कॾहिं बि विसारे नथो सघिजे। मकली में ख़ुश्क बिरादरी पारां औरतुनि समेत पुलिस पारां खंबे गुम कयल 2 नौजवाननि जी बाज़ियाबी लाइ रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नोमान ख़ासकेली मूजिबि ॻोठ हनीफ ख़ुश्क खां इब्राहिम ख़ुश्क ऐं इमरान ख़ुश्क जी अॻवाणी में ख़ुश्क बिरादरी जे नौजवाननि औरतुनि तोड़े ॿारनि एहतजाजी रैली कढी मेन ग़ुलामुल्लाह चौक ते नेशनल प्रेस क्लब ठट्टो अॻियां एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि पारां ठट्टो ऐं मकली पुलिस ते संदनि 2 नौजवाननि शुएब ख़ुश्क ऐं नफ़ीस ख़ुश्क खे खंबे गिरफ़्तार करे गुम करण जो इल्ज़ाम हयो ऐं खेनि फ़ौरी तौरु ज़ाहिर करे आज़ादु करण जो मुतालबो कयो। छाछरो में हिंद ऐं सिंध जे नाले वारे लोक फ़नकार हैदर रिंद जे विछोड़े खे 1 साल मुकमल थी वियो। पहिरीं वरसी ॻोठ करीमदाद जो तड़ में मल्हाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शेर ख़ान हालो मूजिबि हैदर रिंद सिंधी, सराइकी तोड़े, मारवाड़ी ॿोली समेत ॿियनि केतिरनि ई ॿोलियुनि में कलाम ॻाया। हैदर रिंद भिटाई सरकार जूं काफ़ियूं ॻाए तमामु घणी मक़बूलियत माणी। साथी फ़नकारनि पारां हैदर रिंद जा गीत ॻाए खेसि भेटा पेश कई वई। वरसी में वारसनि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई।
टंडवादम में मसीही बिरादरी पारां क्रिसमस दिहाड़ो मल्हायो पियो वञे। शाह अब्दुल लतीफ़ म्यूनिसिपल लाइब्रेरी में रंगारंग तक़रीब मुनक़िद कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बिहण मूजिबि क्रिसमस जे हवाले सां कोठायल तक़रीब में मक़ामी स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां पेश कयल मज़हबी गीतनि सां गॾु आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक पाराया विया। क्रिसमस तक़रीब में क्रिसमस जो केक पिणु कटियो वियो। रंगारंग तक़रीब में क्रिश्चियन कम्युनिटी फैमिली वॾे अंग में शिरकत कई। शरीक थींदड़नि ख़िताब कंदे चयो त मज़हबी रवादारी सां अमुन खे हथी मिलंदी आहे। असांखे ख़ुशी आहे त टंडवादम जी इंतज़ामिया ऐं सियासी समाजी शख़्सियतूं बि क्रिसमस जी ख़ुशियुनि में क्रिश्चियन कम्युनिटी सां गॾु आहिनि।